जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, सिंधी भॼन, कुझु सिंधी रेसिपियूं ऐं दादीअ जा घरेलू नुस्ख़ा। वैसाख जो महीनो हली रहियो आहे। हींअर मां तव्हां सभिनि सां गॾु वैसाख महीने जी कथाऊं शेयर करे रही आहियां। लेकिन अगरि तव्हां चैनल ते पहिरियों बार पिया अचो त चैनल खे सब्सक्राइब कयो, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे हर सिंधी वीडियो जी नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलंदव। त हलो त पाण कथा शुरू था कयूं। वैसाख मास जी कथा अध्याय 24। व्याघ्र चवण लॻो त हे ब्राह्मण, परमात्मा करोड़ जीव उत्पन्न कया। इन मां भिन्न भिन्न अनेक कर्म, अनेक सनातन मार्ग आहिनि। इन्हनि जा स्वभाव बि हिकु कोन आहिनि। ही मुंहिंजे ॼाणण जी इच्छा आहे। शंख मुनि चवण लॻो त हे सत्वगुणी, रजोगुणी ऐं तमोगुणी टे प्रकार जा मनुष्य थींदा आहिनि। इन गुणनि जी विषमता, न्यूनता ऐं अधिकता सां मनुष्य उहो ई कर्म कंदो आहे। प्रकृति जा जीव इन टिनी गुणनि सां ॿंधियल आहिनि। गुण कर्मनि जे अनुसार थींदा आहिनि। कर्मनि जा नाश ऐं उनजो फल बि प्राप्त थींदो आहे। तमोगुणी पुरुष सदैव फल प्राप्त कंदो आहे। तमोगुणी पुरुष सदैव निष्ठुर, निर्दयी ऐं सदैव द्वेष रखण जे कारण दुखी रहंदो आहे। राक्षसनि खां वठी पिशाचनि ताईं सभु तामसीअ गति खे प्राप्त थींदा आहिनि। रजोगुणनि जी बुद्धि पाप ऐं पुण्य मिलियल वारी थींदी आहे। इन कारण स्वर्ग ऐं नर्क ॿिन्हिनि में वेंदे टाइम सुख ऐं दुख ॿई भोगींदो आहे। ऐं ही मंदभागी सदैव संसार में जनम वठण लाइ वापसि ईंदो आहे। सत्वगुणी धर्मात्मा, दया वारो, पराई निंदा न करण वारो, श्रद्धावान थींदो आहे। इहो सत्वगुणी वृत्ति वारो महा तेजस्वी, पाप रहित जेके मथे जा लोक आहिनि उन्हनि में वेंदो आहे। ही पंहिंजे गुणनि ऐं कर्मनि जे अनुसार कर्म कंदो रहंदो आहे ऐं भॻवान जे समीप वञी पहुचंदो आहे। त हिते असांजी वैसाख मास जी कथा जो अध्याय 24 पूरो थियो। वरी मिलंदासीं वैसाख मास जे हिकु नए अध्याय सां गॾु। तेसि ताईं सभिनि सिंधियुनि भेनरुनि ऐं भाउरनि खे जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।